सकरन बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में नुमायान ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ मुहैया शख़्सियतनि खे मञता एवार्ड ॾियण वारे सालियाना एवार्ड तक़रीब हर साल जीअं इन साल बि 10 नवंबर ते ग्लोबल बेनिक्यूट नवाब शाह में शानदार नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां हिकु अहम इजलास मुंतहा हाल नवाब शाह में शाह सचल सामी फाउंडेशन जे CA लाला अरशद ख़ासकेली जी सदारत में मुनक़िद कयो वियो आहे। जंहिं ॻाल्हाईंदे लाला अरशद चयो त शाह सचल सामी जा ॿ अहम पासा आहिनि, हिकु माइक्रो फिनांस ऐं ॿियो सोशल वर्क, जंहिंमें हुन जूं नुमायान ख़िदमतूं आहिनि। टें पासे जेको असां समाज जी बहितरी लाइ मुख्य किरदारु अदा करण वारनि खे हिमथाइण लाइ खेनि मञता एवार्ड ॾींदा आहियूं। उन्हनि खे 10 नवंबर ते एवार्ड ॾिना वेंदा। उन अहम तक़रीब में सदारत डिविजनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह जन कंदा। प्रोग्राम जी हिकु ख़ासियत इहा बि हूंदी त डिप्टी कमिश्नर नवाब शाह इब्रार अहमद जाफ़र खे कोरोना वायरस दौरान ज़िले में बहितरीन कमु करण ते खेसि हिकु अलॻि एज़ाज़ सां पिणु नवाज़ियो वेंदो। यादि रहे त खेसि सिंध हुकूमत पारां पिणु मञता सर्टिफिकेट मिली चुको आहे। इजलास में आसिफ़ अली लाशारी, फराज़ मेमन ख़ान, मोहम्मद मरी, इस्माइल डोमकी, ग़ुलाम सरवर चाचड़, रज़ा मोहम्मद सियाल, AK ॾाहिरी, लियाकत बुग्यो समेत केतिरनि ई शख़्सियतनि शिरकत कई।